ज़रो खौफ न ज़वाल जो, ज़रो खौफ न ज़वाल जो, न घुरियुम कमाल। न कॾहिं घुरियो सी कमाल। ज़रो खौफ न न ज़वाल ज़वाल जो, जो, न कॾहिं घुरियो सी कमाल। कमाल। न का रग़बत रुपयनि सी, न को मेड़ियो सो माल। वाह वाह, वरी पढ़जो, वरी नहीं सही। ज़रो खौफ न ज़वाल जो, न कॾहिं घुरियो सो माल। कमाल। न का रग़बत रुपयनि सी, रुपयनि सी, न को मेड़ियो मेड़ियो सी सो माल। माल। ही आहे हाल हाल असांजो अहमद शाह। अहमद शाह चए। सरदार वाह, वाह सरदार। ज़रो खौफ न ज़वाल जो, ज़रो खौफ न ज़वाल जो, न को कमाल थियो सो करीब। वाह 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 वाह, सुभान अल्लाह। न को अदब छॾियो सो अहमद शाह, वाह 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 न वाह, को फिटो सो सी नसीब। नसीब। वाह वाह, न का मर्ज़ जी मालूमात थी, हाय हाय, सुभान। न की पुछा सो तबीब। वाह 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 वाह, हिकिड़े ई हबीब उकी ॾिनी सो बाज। बाज जी, वाह 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 सभ खां वाह। पहिरियां वाह दिलदार तुंहिंजी दिलदारी। बिस्मिल्लाह। साईं दरगाह हज़रत सरदार अहमद शाह लकेरी उनजे सजादा नशीन साईं साईं महबूब अली साईं, साईं शबीर साईं ऐं जेके सादात फ़ुकरा आहिनि उन्हनि खे अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद। ऐं जीअं मुंहिंजी धरती, जीअं मुंहिंजी धरती जो आवाम। ऐं सच त साईं महबूब अली साईं इहो आहे त जी, माणा बि पंहिंजनि सां ई कंदा आहिनि, वाह वाह, रुसंदा बि पंहिंजा आहिनि, परचाइबा बि पंहिंजा आहिनि। पंहिंजनि खे, बिल्कुलु। सो बहरहाल उहे शयूं दोहराइजनि कोन थियूं, न को दोहराबियूं। जी जी, ऐं हक़ीक़त पुछो त मां त इहो थो चवां त इहा कोन्हे त को इन में का वधाउ थो कयां या पंहिंजे तरफ़ां को एडिटिंग थो पेश कयां। रियलिटी इहा आहे त हज़रत सरदार अहमद शाह सां ही चोथों साल आहे मूंखे जी जी जो जी, मुंहिंजो लॻाव रहियो आहे। जी जी, ऐं जेतिरो वेझे खां वेझे तर मां साईं खे उनजे शाइरीअ खे, उनजे फ़िक्र खे, उनजे पैगाम खे सम्झो आहे हाय सूफ़िया किराम जी दुनिया में। छो जो ही इश्क जो रंग आहे, तसौफ़ का आम वापे जी ॻाल्हि कोन्हे। जी, ऐं हर वापे खां मूं सरदार जन जी शाइरी पोइ जहिड़ो मुंहिंजो हाल आहे मूं पुॼाई आहे ऐं पुॼाईंदो रहंदुसि। ऐं ईअं ई सभ खां पहिरियां ई सरदार जे गीत खां शुरूआत आहे। बिस्मिल्लाह ऐं बिस्मिल्लाह, सॼी अॼु मूंखे माहौल बि तव्हांजो वणियो, छो जो बिस्मिल्लाह सुहिणो कमाए रिज़्क़ जो ज़ामिन मुंहिंजो ख़ालिक़ अकबर आहे। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। ऐं ज़िंदगीअ में लोभ लालच जो तसवुर मूं वाह, कयो ई वाह, कोन्हे। वाह, मूं जेके ॿ सरदार जा बेत पढ़िया आहिनि इन्हनि जो मक़सदु ई इहो त आउं इन टाइप में अचण बि कोन थो चाहियां ऐं ख़ुदा मूंखे आणे बि न। वाह वाह, न को मेड़ियो सुमाल, हाँ न को मेड़ियो। जेकॾहिं माल जी तवक़ो हुजे हा त उन राति मां 2:30 बजे तव्हां वटि बि को काफ़ी फ़ुकरा हुया, उनजे करे देरि सां वारो हिनव। सुबुह जो 5 बजे मां निकितो आहियां। राति जो निमल यूनिवर्सिटी इस्लामाबाद में मुंहिंजो प्रोग्राम हो। रातो को असुर महिल निकिरी हिन महिल तव्हां वटि पुॻो आहियां। वाह वाह वाह, सिर्फ़ु इहो हुनजो इश्क़ आहे मूंसां, इश्क बेशक, सरदार जो इश्क़ आहे, न को को ॿियो ॻाल्हि आहे, न को ॿियो फहम आहे। जी ऐं सोचिजे त सम्झजे लफ़्ज़नि खे, जी, कंहिंजी बि शाइरी हुजे। साईं अहमद शाह सरदार त पंहिंजी जॻह ते रखी, कंहिं बि उलमाए किराम जी, कंहिं बि औलियाए किराम जी, कंहिं बि तफ़सीर वारे माण्हू जी शाइरी पढ़िजे त हुनखे सम्झे। तव्हांजो महिरबानी। महिरबानी, थैंक यू। गुलामन जी गुलामीअ में गुलामन जी गुलामीअ में रही रंज रूह करणो आ। अंधन जे हिन अॻवाणीअ खां कंहिंखे कुझु न वरणो आ।
निगाहे मर्द मोमिन जी मिटाए तकदीर थी बेशक लगी जाहिल पुठियां जग में वञी जहनम में बरणो सिवा आजाद न थी सघंदो सिवा आजाद न थी सघंदो खुदा जो खास को बानू इनल इंसान लफी खुसरन खां सारी दुनिया में करणू दुनिया दरिया वॾो आहे मझस मां गर्मिरू मारा बधी तवकल संदो तु रहो मझा तिखतार तरणू मऊ साईं मां कोशिश कंदो आहियां त ज़ेर ज़बर जो बि फ़र्क़ु न थिए छो जो मफ़हूम ॿोली जो मटिजे थो अहमद शाह करे ओलो अहमद शाह करे ओलो हलियो हल तूं हिताणी पढ़ी सलवात सैयद ते मिठा मोहब्बत में मरणो सजण साए तका याद थई लेखो सभई लथो खणी वञी विझंदई खॾ में ॾेई मोहब्बत खे मथो हाणे हीअ पंहिंजे सरदार अहमद शाह सरकार जे हमदम साईं जो जेको हादी पाक आहे जेको रहबर आहे उनजो नाम मालकन हिन बेत में ॻणायो आहे नको लेखो थियो लतीफ़ चए नको ॾींहुं ततो असां लाइ रंबो ऐं खथो अहमद शाह छॾे वेश कजो जी जी सजण सां तका याद थई जॾहिं सदको कई पेसा उहो न विसरियो अहमद शाह चवे तुंहिंजे चइन घड़ियुनि जो चाह अलाए त कीअं पे चई ॿीहर तोखे आणींदो अलाह गुज़रियो 12 माह तब मोटे की न मिठा तूं हाणे त गुज़रियो 12 माह होला साईं ही बोल तकरीबन सिंध में काफ़ी फुकरान गायो आहे सरकार जो जी जी पर हिन खे आऊं वरी पंहिंजे हिकिड़े रंग सां पेश कंदुसि जी 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 तमाशाई हलिया वेंदा मतल मेड़ो छॾे अध में 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 तमाशाई हलिया वेंदा मतल मेड़ो छॾे अध में तमाशाई हलिया वेंदा मतल मेड़ो छॾे अध में वहे पियो नार वहदत जो कसरत में आहे कोको कसरत में आहे कोको कसरत में आहे कोको वहे पियो नार वहदत जो कसरत में आहे कोको कसरत में आहे कोको वहे पियो नार वहदत जो
कसरत में आहे कोको सधड़िया व्या खण साही डई गेड़ो छॾे सधड़िया व्या खण साही डई गेड़ो छॾे अध में सधड़िया व्या खण साही डई गेड़ो छॾे अध में तमाशा जी हलिया वेंदा मतल मेड़ो छॾे अध में हमाली हल हिम्मत सा तू हेडा होडा निहारज तू हेडा होडा निहारज तू हमाली हल हिम्मत सा तू हेडा होडा निहारज तू हेडा होडा निहारज तू बिया गाडो तुझो नींदा बिया गाडो तुझो नींदा धिकेरेड़ो छॾे हाय 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 बिया गाडो तुझो नींदा धिकेरेड़ो छॾे अध में वह पियो नारो वधत जो कसरत में आहे को वह पियो नारो वधत जो कसरत में आहे को सधड़िया व्याखण साही डई गेड़ो छॾे अध में तमाशाई हलिया वेंदा मतल मेड़ो छॾे अध में यो भेज लॻिया रही भेज यो छिता छेड़ियो छतन खे पो छॾा इन जान था पंहिंजी छॾा इन जान था पंहिंजी महबूब साईं हाणे इहा ई क्वालिटी हुजणु खपे ॿोली पढ़ण में छिता छेड़ियो छतन खे पो छॾा इन जान था पंहिंजी दई बोही शरीफन के करे झेड़ो छदे हाय दई बोही छिता छेड़ियो छतन के पो छदा इन जान था पंहिंजी छदा इन जान था पंहिंजी दई बूहे शरीफन के करे झेड़ो छदे अध में दई बूहे शरीफन के करे झेड़ो छदे अध हाँ वह प्यो नार वहदत जो कसरत में आहे को वह प्यो नार वहदत जो कसरत में आहे को सधड़िया व्याखण साही डई गेड़ो छॾे अध में तमाशाई हलिया वेंदा मतल मेड़ो छॾे अध में अहमद शाह अमन सा तू उकारी या रसूल अल्लाह उकारी या रसूल अल्लाह अहमद शाह अमन सा तू उकारी या रसूल अल्लाह उकारी या रसूल अल्लाह बिस्मिल्लाह वहमन वारा विया वहमी लही बेड़ो छदे अध में वह मन व्यारा वहमी लही बेड़ो छदे अध
वह मन वारा विया वहमी लही बेड़ो छॾे अध में वह मन वारा विया वहमी लही बेड़ो छॾे अधम वह पियो नार वदत जो कसरत में आहे कोको कसरत में आहे कोको सधड़िया व्याखण साई ॾई गेड़ो छॾे अध में तमाशाई हलिया वेंदा मतल मेड़ो छॾे अध में